ज्यादा बगदाद जो शहरा चो सुभान अल्लाह। बगदाद वारन काफरन जी आदत होंदी हुई जेकर का माई शादी कंदी ही उन्हनि जे रस्म रवाज मुताबिक निकाह खां पो माई के हलवे जो थाल भरे ॾींदा हा त बुत खाने मां फेराए खणी सौण करे मोटी आ त पो तबरुक करे विरहायूं। इहा हमेशा खां रवाज हूंदो हो। बगदाद जा हिंदू काफर जेके हूंदा हा उहे हलवे जो थाल भरे शादीअ वारे रात माई खे ॾींदा हा। माई बुत खाने मां फेराए मोटे खणी ईंदी ही पोइ वरी पाण में विरहाए खाईंदा हा। ॻोठ में हिकिड़ी काफरानी माई अध चरी आ उन्हीअ खे थाल ॾिनो त फेराए आ। हुनखे सम्झ कान पई बुतन खे पई चवे खा। हुन जे ख़्याल में त खाईंदा आहिनि। उन न खाधो वरी ॿिए खे चई टे खे चई कहीं बुत न खाधो अबा बुत खाईंदा आहिनि। साईं मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद साहब अल्लाह जन्नत नसीब फरमाए फरमाईंदा कि मां मुरादाबाद पढ़ंदो हुउसि। मुरादाबाद हिंदुस्तान में आ। मदरसे मां निकिरी चे हिकिड़े ॼाणे ॿाहिरि वियासीं। मंदर हो तालबन जो ख़ाल त ॾिसूं हली कि मंदर ये खाली पियो हो दर दरियूं में भॻा पियासीं कि असांजो ॾिठो हिकिड़ो कुतो हलंदो आयो अचण सां जी टंग खणी बुत जे मथां पेशाब खे। काई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मां दिल में सोचियो त कीअं गुमराह थिया आहिनि हिंदू काफर बुत परस्त जेको कुत्ते खे मुटण खां नथो रोके सघे सो हिननि जो ख़ुदा किथां आहे। मुंहिंजो ख़ुदा बेनियाज़ आहे। चओ असांजो अल्लाह पाक आहे। ॾाढो जो असांजो अल्लाह ख़ैर। उहा माई सभिनी जेके बुत खाने में 10-15 बुत पिया हा थाल सभिनी ॾाढो फेराए फेराए कंहिं बुत न खाधो। उहा चरड़ी ई न सही दिल में सोचई त ॿियनि खां खाईंदा आहिनि माखऊं कावड़ियल आहिनि रोईंदी पोइ ते मोटी आहे। थाल मथे ते रोंदी पई अचे हाय हाय मुंहिंजो महबूद मूंखां कावड़जी वियो मुंहिंजो अलाह मूंखां कावड़जी वियो। हाइफ मुस्लमान तुंहिंजे हाल ते हिंदाणी आहे काफराणी आहे बुत खे सम्झे थी त कावड़जी वियो आहे त हुनखे ॾुख थी पियो आहे। तूं पंहिंजे वाहिदुल कहार खे राज़ी कोन थो करी पियो। कॾहिं अखियुनि मां ॻोढ़ा कोन वहाई त मुंहिंजो अलाह मुंहिंजे मथां राज़ी थी पवे। बहरहाल जीअं जो ॿाहिरि आई साम्हूं पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी अचे पियो। माईअ खे रोंदे ॾिठई। मुंहिंजा दा रोदन के अल्लाह वारा खिलाईंदा आहिनि रोदन के अल्लाह वारा रिझाईंदा आहिनि। पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी उन माईअ खे चयो आहे ओ मुंहिंजी पाड़ेसराणी काफराणी छो थी रोए। चई क़िबला मां कुटी खणी वई हुयसि हलवो खणी वई हुयसि बुत खाने में असांजे अलाहनि न खाधो आहे ॿियनि खां खाईंदा आहिनि मूंखां न खाधो मूंखे ॾुख थी पियो आहे। अब्दुल कादिर जीलानी फरमाइनि था हली आ मूंसां गॾिजी जंहिंखे चवे तंहिंखां खाराए ॼाण। सुभान अल्लाह था चओ। माई ख़ुशि थी पई हल अॻियां पीरनि जो पीर आहे पुछां उहा हिंदुनि जी माई आहे। बुत खाने में जंहिं महिल मुंहिंजा आदा हिंदू वेंदो आहे त बुतनि जे आॾो झुकंदो आहे पर जंहिं महिल अल्लाह जे वलीअ जा कदम पिया त बुत झुकनि पिया। फ़र्क़ु आहे या न आहे। काफ़र वञे त बुतनि जे आॾो झुके अल्लाह जो वली वञे त बुत झुकी सजदा कनि। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाता हाणे जेको चवी तंहिंखे खाराइजाए। हिकिड़ो सभिनी में जेको वॾो सीटियल हो वॾो चई इन्ही खे खाराए। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह थाल खणी चई खा। हाणे बुत कीअं खाईंदो ॾेखारणो आहे वरी ॿीहर चऊं खा कोन खाधई वरी फरमायो टियों दफ़ो खा न खाधई पाण जूतो लाथो जूतो मुबारक लाहे थाल अॻिते करे ठकाव खणी वञे मथे में कढायूं खा। खुदा पाक जो कसम करामात जे किताबनि में लिखियल आहे गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह जो मोचड़ो लॻंदो वियो ओ पत्थर जो बुत ॿिन्ही हथनि सां शुरू थियो हड़पूं गड़पूं छड़पूं। ईरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमास हाणे त बसि ख़ुशि थी न सही चईसि इज्जत सां न खाधई बेइज़्ज़तो थी खाधई। इज्जत सां खाए हा त सुठो हो। पाण फरमायो त इज़्ज़त या ज़िल्लत बहरहाल खारायो मां साण तूं वञ। हीअ असीं हाणे कुॾंदी टपंदी ख़ुशियूं कंदी अचे त मुंहिंजो हलवो खाधई थाल ख़ाली माइटनि खे माइटनि जो हलवो
चई खाराए आई आहियां चई चरी थी छा खाईंदा ई न आहिनि सदियूं गुज़रियूं असां खां कोन खाधऊं चई हलो त मां वरी तव्हांखे ॿीहर खाराए ॾेखारियां मूंखे नुस्ख़ो अची वियो आहे चओ सुभान अल्लाह और मुंहिंजा दोस्तो अजीज़ो अॻे हिकिड़ो थाल हो हाणे 15 थाल सभु कंहिं घरनि में थाल भरिया उहा अॻ में चरी शुरू थी आहे पोयां ॿिया शुरू थिया आहिनि जंहिंमहिल बुतखाने में पहुता उहा चए पई त हिनखे थी खारायां थाल खणी चए थी खा हाणे बुत किथां खाए खाराइण वारो त जवान ॿियो हो माईअ चयो त खा वरी बि न खाधई टियों दफ़ो थी चए खा न त सॾु थी कया अब्दुल कादर जीलानीअ खे अड़े मुझे पीर जड़ो कंजो पीर नया मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया सुभान अल्लाह त चओ और गौसल आज़म जा मुरीदो ॾाढो सुभान अल्लाह चओ मुझे पीर जड़ो कंजो पीर लया सभई चओ मुझे पीर जड़ो कंजो पीर लया दर खोड़ मगर दस्तगीर लया दर खोड़ मगर दस्तगीर लया गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्द जे सारी रूह ज़मीन जे मथा आसमान छायो पयो आ पीरान पीर फरमाईंदा रूह ज़मीन जे मुरीदन जे मथा बि मुंहिंजो हथ ईअं आ लाड़काने में हुजे रते देरे में हुजे शाहपुर में हुजे लाहौर में हुजे बगदाद में हुजे हिंदुस्तान में हुजे अजमेर में हुजे दिल्ली में हुजे दखन में हुजे गौसल आज़म जीलानी फरमाईंदो आहे असां वलियनि जे हथ खे ख़ुदा ताला फरमायो यदहुल्लती यब्तशु बिहा अल्लाह जे वलियनि जो पंहिंजो हथ न हूंदो आहे रब चवंदो आहे वलियनि जो हथ मां थी पवंदो आहे जंहिंसां पकड़ींदा हल तंहिंजे करे अल्लाह जो वली गौसल आज़म फरमाए थो मुरीद घबराए न सॾण तुंहिंजो कमु आहे त पहुचणो जो कम चओ मुझे पीर जड़ो कंजो पीर नया मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया गौसल आज़म फरमाइंदा लौ कान मुरीदी बिल मशरिक व अना बिल मगरिब व कशफत औरतहु लसतरतहा मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते हुजां मुश्किल अची वञेसि सॾु कंदो त पहुची वेंदोसांसि